नाज़रीन, मोहन दड़े जे ॻोठ अब्दुल करीम में तूफ़ानी बरसात सबब समूरा घर ड्रही पिया आहिनि, जॾहिं त घरनि अंदरि पाणी तलाउनि जी सूरत में बीठल आहे। मुतासिर खुलियल आसमान हेठि बीहारो मददगार वेठल आहिनि। रिपोर्ट करे आहे गुलाम मुस्तफ़ा झतियार। मोहन जो दड़ो भरिसां तालुके डोकरीअ जी वॾी आबादी रखंदड़ यूनियन काउंसिल काराणी जे ॻोठ अब्दुल करीम डहर में बरसात जो पाणी निकाल न थी सघियो आहे, जॾहिं त समूरो ॻोठ बरसात जे पाणीअ हेठि अची वियो आहे। जॾहिं त मुतासिर ॻोठाणनि जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ वाहर न करण ते मासूम ॿारनि तोड़े औरतुनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। जॾहिं त ॻोठ अब्दुल करीम डहर में मुसलसिल तेज़ बरसातूं पवण सबबि सैकड़ो केतिरा ई कचा पक्का घर ड्रही पट पइजी विया आहिनि। जॾहिं त ॻोठ जे चौधारी चेल खां मथे पाणी अञा ताईं तलाउनि जी सूरत में बीठल आहे। जॾहिं त घिटियुनि घरनि अंदरि बरसात तोड़े नालियुनि जो गोॾे जेॾो गंदो पाणी अञा ताईं निकाल न थी सघियो आहे। जॾहिं त मुतासिर ॻोठाणा खुलियल आसमान हेठि पंहिंजनि घरनि में वेठल आहिनि, पर हिननि मिसकीन मुतासिरनि जो खाइण पीअण जो सामान बि खुटी वियो आहे। हू तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारण ते पिणु मजबूर थी विया आहिनि। जॾहिं त ॻोठ जे चौधारी गंदो पाणी बीजी वञण तोड़े रस्ते जी सहूलियत न हुजण जे करे नंढड़ा ॿार तोड़े औरतूं मर्द गैस्ट्रो तोड़े ॿिनि बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। जॾहिं त चूंडियल नुमाइंदा तोड़े ज़िले इंतिज़ामिया मुकमल तौरु ग़ाइब थी वई आहे। होॾां मुतासिर ॻोठाणनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजा घर ड्रही पट पइजी विया आहिनि, पर असांजी कंहिं बि वार न कई आहे। असांजो ॻोठ अब्दुल करीम डहर ऐं असांजा पड़ोसी जेके आहिनि अली मोहम्मद थईम जो ॻोठ ऐं गुलाम हुसैन बुट जा भाण, हींअर असां पूरी लिपोट पाणी जे लिपेट में आहियूं। कंहिंजा बि झुगा न बचा आहिनि ऐं असांखे का बि सहूलियत न ॾिनी वई आहे, न चेयरमैन ॾिनी आहे, न कंहिं वॾेरे हींअर ताईं का इमदाद जी गाॾी आई आहे, न को सामान ई मिलियो आहे। ऐं 2 ॾींहं असांजे लाइ भत जूं देगूं ईंदियूं, उहे बि माशाअल्लाह बंदि थी वियूं। अलाह उन्हनि खे तौफ़ीक़ ॾींदो, अलाह उन्हनि खे बि ॾींदो। असां पंहिंजा बचड़नि खे कमायूं था, नथा कमायूं, पिया था खायूं। बाक़ी असांजी मदद कंहिं बि न कई आहे। ऐं असां इहा ई अपील कंदासीं हिन धरतीअ वारनि खे ऐं ॿाहिरि रहवासियुनि खे, जेके अमीर लोग आहिनि, असां इन लाइ कोशिशि कंदासीं त असांजी मदद कयो। असांखे त मींहं खां वठी को बि असांजे लड़ी न आयो आहे, अमीर न ग़रीब ने को मदद असांजी करण वारो न आहे। हे असांजा चेयरमैन आहिनि, असांजा जेके जिन खे वोट असां पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे, न असांजे बच्चनि जी सार लधी अथनि, न असां ॾे को लड़ी आया त तव्हांजा हाल छा आहिनि, छा बचियो अथव, छा न बचियो आहे, कुझु बि न बचियो आहे असां वटि। ॻोठाणा ॿाहिरि किथां जा बि हितां जा ॿाहिरां जेके ॿुधनि था असांजी माना इमदादी माना असांखे ॾिनो वञे कुझु न कुझु, जो असां बचा ढके वेही रहूं। असांखे कुझु बि न आहे मिलियो। हितां गाॾियूं टपी थी वञनि, असांजा मासूम बचड़ा बुखुनि वारा बुख ते वञी गाॾियुनि जे पोयों भॼी भॼी खाली वापसि था अचनि। न ई राशन मिलियो आहे, न ई को चांवरनि जो कणो असांजे बचनि खे मिलियो आहे। असांखे का शइ न मिली आहे अॼु ॾींहं ताईं। नंढड़ा बचड़ा मुंहिंजा 4 बीमार पिया था, को बि असांजी मदद न करण आयो आहे अॼु ॾींहं ताईं। बसि असां भॼी भॼी कल्ह 3 ॾींहं ट्रैक्टर आया राशन वारा, असां भॼी भॼी मोटी आयासीं। असांखे कुझु बि न मिलियो आहे अॼु ॾींहं ताईं, कुझु बि न यूसी वारा था अचनि, न ॿाहिरियां था अचनि। बसि असांजी इहा ई ॿाहूं थी ॿधाइनि, इहो ई असांजो अर्ज़ु अथनि। त बसि जेके बि जहिड़ी पाल भुटे खे थी मैं ॿाहूं ॿधां, त बसि असांजी मदद कनि। हाणे असां घणा ॾुखिया ॾींहं ॾिठा आहिनि। अॼु 2 महीनो आहे बरसाति खे, असां इन बरसाति में बुखुनि उञुनि ते वेठा आहियूं। बसि असांजे 4 बचड़नि ते रहम कनि, असां ते नथा कनि। बचड़नि जो सदको अथनि, पंहिंजे भेनरुनि जो सदको अथसि, बेनज़ीर अमड़ जो सदको अथसि। खे अपील था कयूं त असां सां मदद कई वञे। असांजी तालीम न खुलियूं न, असांजी माना हेॾो पाणी बीठो आहे, असां कीअं वञूं स्कूलनि। कैमरामैन मदनी झतियाल सां गॾु रिपोर्ट गुलाम मुस्तफ़ा झतियाल, आवाज़ न्यूज़, मोहन जो दड़ो।